बानो किथे आई तू जो आवाज असा के बुधन में अचे तो ताई जी वजह को नजर न पी अची ए असा लाइट आणू ता असा जी लाइट नीचे सने हली अचु मासद बानो ए लाइट ते हली अचु मासात इते भीड़ सही ना है हलो खरारू चाचा है मासात वाला परेशान होता हलो हलो इते भीड़ सही ना है हलो खबर है ना मुझ खैरा मुखा थोड़ी गलती थी हुई जो मां कल पीर साईं ने नविस धागो वठण के लाइ मां सुबह जो सवेर तो वञा धागो वठी तो चा साईं का तू बिल्कुल ठीक थी हुई घबराए ना अच्छा मुझे अलिया अभी कुछ तो बताए थियो छाए आखिर गाल छाए या काडे खरी आई थी बाबा हिम्मत कर भाव के बुधाए आखिरकार केड़ी आफत तुझे मथा जिक्री आ आई थी बाबा बुधाइस मासात के ओचतो हिसाबी चक्कर तो न थी वियो जिस ताईं अदी पंहिंजी ज़बान सां एतराफ़ करे नथी ॿुधाए तेसि ताईं मां कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न कंदुसि बाबा यार छॾियो सोनी आराम करे वीचारे तव्हां हरू भरू वेठा सुवालनि जे मथां सुवाल कयोसि जवाबनि जे मथां जवाब छॾियोसि बाबा आराम ई करे बाबा गुलाम रसूल भेण जे लाइ टिकी ऐं पाणी खणी आ गुलाम रसूल जल्दी कर अबो सही तो चए वन खणी आ थी लेके आ दवा जल्दी कर उते वारो कर सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।